पाकिस्तान सोशलिस्ट असेंबली के सूर्य सदर सदर किबला हजरत पीर सैयद सदरुद्दीन ज़ारात जी ने पाकिस्तान के साईं पीर सैयद सदरुद्दीन ज़ारात पास है। इन्हें पिंजाल में जेके भी आयो निहायत काबिल एहतराम आयो। असां सभिनी खे इहो फ़ख्रु आहे त हर ईद ते तव्हां सभिनी दोस्तनि खे पीर साहब ईद मिलन पार्टी के ज़रूर सॾींदा भी आहिनि ऐं मुख़्तसिर खिताब भी कंदा आहिनि। पर मां एतिरो ज़रूर अॼु इन गॾिजाणी में फ़ाइदो वठंदुसि त सियासी इलेक्शन जे मथां असांजी जेकी 25 जुलाई ते इलेक्शन जो ॾींहुं मुक़ररु थियल आहे, गर्मी ज़रूर थींदी पर उन ते ज़रूर मां रोशनी विझंदो हलां त तव्हां सभिनी दोस्तनि खे हिमत करणी आहे। ऐं इहो मां यकीन सां तव्हांखे चवां थो त GDA जेकी पीर साहब जी क़यादत में ठही आहे पार्टी सॼी सिंध में इंशाअल्लाह हुकुमरानी कंदी ऐं तव्हांजी ख़िदमत कंदी। ऐं इहो ज़रूर तव्हां महसूस कंदव कि इन तक में ख़ासि तौर ते जेको किंगरी जो तक आहे उन में जॾहिं पीर साईं मौजूदु आहे, पहाड़ MP हुया, तॾहिं तरक़ियाती कम थिया। उन खां पोइ जॾहिं मां थियुसि MPA ऐं मिनिस्टर थियुसि त उन वक़्तु कम थिया। उन खां पोइ इन तक खे ख़ासि तौर ते उन्हनि इहो चयो त बाबा दरगाह ॼाणे ऐं इहो तक ॼाणे। हाणे तव्हां जेके बि इन तक जा आहियो किंगरी वारे ख़ासि तौर ते उन्हनि खे इहो मां ज़रूरु मैसेज ॾींदुसि त तव्हां थोरो होश में बि ऐं जोश घटि होश में फ़ैसिलो कंदव ऐं यकीनन दरगाह जे उम्मीदवार खे कामयाब करण लाइ सितारे जो निशान न भुलिजो। जीअं तव्हां सितारा आहियो चमको था तीअं उन ॾींहुं तव्हांजा उम्मीदवार सॼी सिंध में चमकनि। जिते जिते तव्हांजा दोस्त ऐं वास्तेदार आहिनि उन्हनि खे तव्हां ज़रूरु चओ त बाबा 10 साल इन माफिया ज़रदारी ग्रुप जेको आहे ज़रदारी लीग उन हुकुमरानी कई ऐं 10 सालनि में जेको सिंध सां हाल थियो आहे मां सम्झां थो कंहिंखां कुझु कोन्हे। 10 सालनि में ॿार मैट्रिक जो इम्तिहान ॾेई वेंदो आहे ऐं 10 सालनि में हिकिड़ो वॾो अरसो हूंदो आहे त जेके घर में ज़ाइफ़ूं आहिनि, अमड़ियूं आहिनि, अगड़ियूं आहिनि, उन्हनि खे बि अंदाज़ो थी वियो हूंदो त कंहिं क़िस्म जो फ़ाइदो न पहुतो उन्हनि खे बि। ऐं एतिरे क़दुरु त जेके जाइज़ उन्हनि जा कम हुया, जाइज़ बुनियादी हक़ूक़ हुया जेके उन्हनि जे दर ते हुजणु खपे हा उहो उन खां महरूम रहिया। छो त ज़रदारी लीग जो मंशूर मटिजी वियो हुयो, पीपल्स पार्टी जो मंशूर हुयो रोटी कपड़ा और मकान। ज़रदारी लीग जो मंशूर ठहियो खाओ पियो लूटो और फूटो। तो इन में तव्हांखे फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर आहे त उहे दोस्त जेके पाड़े में कॾहिं बाइसिकल न हूंदी हुई अॼु लैंड क्रूज़र में था हलनि, जंहिं वटि झुॻो न हुयो उन वटि 1000 गज जो बंगलो डिफेंस में आहे, जंहिं वटि कंहिं क़िस्म जी सहूलियत न हुई अॼु उहो ॿाहिरि मुल्क जो अकामो भी रखे थो, वीज़ो भी रखे थो और ॿिटी शहरियत भी रखे थो। तो एतिरा पैसा तव्हां भी सोचो जे अची विया उन्हनि वटि त उहो तव्हांजो हक़ हुयो, तव्हांजे खीसे मां कढी आहे। मां त ईअं चवंदुसि त तव्हां पाण होश में ईंदव
पंहिंजे हक़नि लाइ पाण निकिरंदव इलेक्शन वारे ॾींहुं बाक़ाइदा तव्हांखे जहाद करणी पवंदी। ॿियो मां इहो ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदो वञा त पीते पघारे खे का खोटी कान्हे। ये लखे जमायत आहे और ख़ासि तौर ते ये रोज़े वारे जी जमायत जेकी आहे ऐं ॿिया मोहबती ऐं सोबती जेके आहिनि किस्म जी बि का ज़रूरत हाणे आहे त इन गर्मी में तव्हां लाइ हिकिड़ी सियासी बाक़ाइदा ग्रुप्स खे ठाहियो वियो आहे। इहो काफ़िलो जेको आहे पीर साहिब जी सरबराही में इन लुटेरनि जे ग्रुप खां तव्हांखे इंशाअल्लाह निजात ॾियारींदो। ऐं इहो ज़हन में रखो त इहो गॾियल असांजो तव्हांजो मंशूर आहे त तव्हांखे असांखे बाक़ाइदा बाबेरी ॾियणो आहे ऐं इन्हनि मां जान छॾाइण लाइ जिते जिते वास्तो आहे जिते वञी सघो था तव्हां पाण बि वञो। बिलख़ुसूस मां इहो चवंदुसि त अॼु असां नियाणियुनि खे पढ़ाइण जी ॻाल्हि जेके कयूं था गॾोगॾु इहो बि चवंदा हलूं त नियाणी जे पढ़ियल हूंदी त उन घर में उहो पंहिंजे ॿार खे पाण पढ़ाए वेंदी ऐं इंशाअल्लाह मुस्तक़बिल उन ॿार जो बहितर थींदो। त नियाणियुनि खे पढ़ाइण वारो सिलसिलो ज़रूरु जारी रखो। मुस्तक़बिल उन्हनि जो ई आहे जेके पढ़ियल आहिनि जेके जाइल आहिनि उन्हनि खे तव्हां कुझु बि साम्हूं रखी सघो था पर हू न मञींदा। तो असांखे तव्हांखे गॾिजी नियाणियुनि खे बि पढ़ाइणो आहे त जीअं असांजो मुस्तक़बिल अचण वारो बहितर थी सघे। त सभिनीनि में उमेद सॼे ज़िले में कुझु ॿिया ज़िले जा बि दोस्त आयल आहिनि सभिनी खे इहा गुज़ारिश कंदुसि त अचण वारे 10 ॾींहंनि में तेज़ी सां दोस्त GDA जे प्लेटफॉर्म ते शमूलियत बि कंदा। अॼु सरदार अली गौर खान मार बि आयो पीर साईं वटि इजाज़त वठी वियो त पने आख़िर वारी PS 22 ते GDA जी टिकट ते उहो विढ़ंदो असांजे पारां। ईअं ई सॼे ज़िले खे इंशाअल्लाह सखर में बि ऐं घोटकी में बि नौशेरे फिरोज में भी सांगड़ में भी उमरकोट में भी माना तव्हां ज़िलनि जा नारा खणो तव्हांखे उते सितारा ई नज़र ईंदा। सितारनि जी शक्ल तव्हां सभिनी खे इहो महसूसु थींदो त जीअं तव्हां आईने में पंहिंजी शक्ल ॾिसी सुबुह जो पाण खे सितारो ई सम्झंदो ऐं इंशाअल्लाह इहो सितारो उरूज ते ईंदो। सभिनी दोस्तनि जी कीअं मां महिरबानी और शुक्रिया अदा कंदुसि ऐं तव्हां पीर साहिब जो थोरो किताब बि ॿुधो ऐं थोरो तसल्ली सां तवजो सां ऐं थोरो जे वेही रहनि कुझु दोस्त बि ॾिसी सघनि। हिकिड़ो नारो पाकिस्तान ज़िंदाबाद जो पाकिस्तान जिंदाबाद। आया
बंदोबस्त कयो उन्हनि जो फर्ज़ हो जंहिंखे दावत ॾेई असां घुरायो आहे उन्हनि खे इज़त सां विहारणा छो जो हर कोई इज़त जे लाइ थो अचे हिते सॼो निज़ाम धर्म भरम थी वियो उनजे लाइ मूंखे माफ़ी अल्लाह ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे 2013 में भी इलेक्शन थिया लेकिन तव्हां सभिनी खे बाबा हाणे साम्हूं थियो न एतिरो परेशान माण्हू आहिनि उहो बि परेशान पिया थियनि इलेक्शन खां अॻु में ई केयरटेकर हुकूमत खां अचण खां अॻु में इलेक्शन जी तारीख़ अञा अनाउंस थी हुई मां दोस्तनि खे वास्तेदारनि खे प्रिंट मीडिया में इलेक्ट्रॉनिक मीडिया में मां ॿुधाए छॾियो कि 2 सूबनि मां पीपल्स पार्टी आउट आहे थोरो सिंध में इलेक्शन विढ़ंदी पैसे ऐं कंदे जे ज़ोर ते उहो शइ तव्हांजे साम्हूं अची वई 2013 में जो रात जो 12-1 बजे ताईं फंक्शनल लीग सीटूं जीती चुकियूं घटी चुकियूं पोइ वरी 2 ॾींहंनि खां पोइ रिज़ल्ट अनाउंस कयो वियो 25 वोट 12 वोट 250 वोट 500 वोट 1000 वोट ते हाराए करे पीपल्स पार्टी जे फेवर में रिज़ल्ट कयो लेकिन हाणे उहो न वक़्तु आहे न ऑफिसर आहिनि कुझु ट्रांसफर थी विया कुझु रिटायर थी विया 2018 जी इलेक्शन ऐं 13 जी इलेक्शन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थी वियो 2013 में कुछ वजूहातों जो हुकूमत पीपल्स पार्टी खे मिली या उन्हनि हुकूमत ठाही हाणे उहो वक़्तु न आहे 10 साल पीपल्स पार्टी हुकूमत कई लेकिन गुज़िरियल जो 5 साल आहे उन में उन्हनि हर क़िस्म जा रिकॉर्ड तोड़े छॾिया ऐं मज़े जी ॻाल्हि त इहो आहे मरूम भुटे साल हाकिम अली ज़रदारी खे पंहिंजी पीपल्स पार्टी मां कढियो हिते घटि माण्हुनि जी ख़बर आहे हाकिम अली ज़रदारी खे अॻिते करण वारो मरूम जतोई साहब हाकिम अली ज़रदारी साहब खे इलेक्ट करायो लेकिन पोइ मरूम भुटे साहब पीपल्स पार्टी मां ज़रदारी साहब खे कढी छॾियो अॼु ख़ुदा जी शान ॾिठो भुटे ख़ानदान जे हिकिड़े बि फ़र्द वटि टिकट न आहे सभु टिकट हाकिम अली ज़रदारी जे ख़ानदान वारनि खे मिलियूं आहिनि भुटे जे ख़ानदान खे हिकु टिकट बि न मिली आहे सॼे सिंध इहो बि ख़ुदा जी तरफ़ां हिकिड़ो निज़ाम आहे तव्हां ॾिसो कीअं पियो हले इंशाअल्लाह ताला इन दफ़े पीपल्स पार्टी हुकूमत न ठाहे सघंदी छो जे अॻु में बि 15 या 17 सीटूं पीपल्स पार्टी खे तोहफ़े में मिलियूं पोइ वरी 7 वोटनि ते उन्हनि हुकूमत ठाही अगरि 15-17 सीटूं पीपल्स पार्टी खे न ॾिनियूं वञनि हा इन पोज़ीशन में न हुई पीपल्स पार्टी जो हुकूमत ठाहे ऐं इन दफ़े जो नज़र अचे थो पीपल्स पार्टी जो कैंडिडेट वर्क भी मुश्किल ना करे सके
असांखे ख़बर मिली आहे जिते बि वञनि था माण्हू न चङी वोट था ॾियनि अञा विढ़ण जे लाइ था अचनि छो जे 10 साल हुकूमत में रहण खां पोइ उन्हनि इंसान खे इंसान ई न सम्झो उहो भुलिजी विया जो वरी वोट जे लाइ आवाम वटि अचिणो आहे अॼु उहा ई पोज़ीशन आहे जॾहिं उहो हैरोनियत अची वई हुई इंसान खे इंसान न पिया सम्झनि अॼु उहो वापसि वोट वठणु ईंदा उन्हनि खे वोट बि साॻी मिलंदी इंशा अल्लाह ताला ख़ुदा ताला तव्हां सभिनी खे असांखे असां सभिनी जी रहनुमाई फरमाए ऐं इंशा अल्लाह जो बि थींदो असां हिन फेडरेशन जे लाइ हिन मुल्क जे लाइ हमेशह कमु कंदासीं चाहे हुकूमत में हुजूं या न हुजूं असांजी ईदगाह बि हिते आहे कब्रिस्तान बि हिते आहे लेकिन जो हालात नज़र अचनि था वो हालात इहो ई था ॿुधाइनि जो अवाम मसलन पीओएस पार्टी जे मेंबरनि हुकूमत मां थी वई आहे हाणे त ख़ैर केयरटेकर आहे ऐं कुझु इहो ई थो वञे जो 50 ॾींहंनि में ज़िले लेवल ते बि ऑफिसरनि जी चेंज अची वेंदी उन खां पोइ जॾहिं न्यूट्रल सेटअप अची वेंदो उहो शइ पीओएस पार्टी न करे सघंदी जो गुज़िरियल इलेक्शन में थियो ऐं ख़ुदा कंदो कामयाबी तव्हां सभिनी जी थींदी लेकिन मूंखे माफ़ कयो बाबा थोरो हिते बद इंतज़ामी थी वई छो जो असां वटि हिकिड़ी शइ आहे अगरि हिकिड़े माण्हू ते कमु रखूं त बाबा तूं हे फलाणो कमु कर त उहो वरी ॿिए ते उहो कमु रखे जो तूं इहो कमु करे आ वरी जंहिं ते उहो कमु रखे त वरी उहो टे माण्हू खे थो ॿुधाए जो तूं फलाणो कमु करे आ त मतिलबु कमु थियो ई न बद इंतज़ामी थी वई इन जे लाइ माफ़ कजो बाबा ख़ुदा तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे सब वेही रहो महिरबानी करे वेही रहो बाबा वेही रहो बाबा जंहिंखे तलवार वठी कंहिंखे तीर मिलियो असांखे मिलियो सितारो आहे भाॻनि वारा मुर्शिद असांजो भॻारो आहे गुज़ारिश आहे त मानी इंतज़ाम चला महिरबानी करे मानी खाई पोइ वठो थोड़ा ही थोड़ा मुझे मारवाड़ जा धर्म वाली थोड़ी सी खां करे ना भलाई या भेड़ा लाए लाए दस के तरह मेहरबानी थैंक यू पोइते आगे दे रहो हां पोइते मेहरबानी करो